अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। माज़ीअ खे दफ़न करे मुस्तक़बिल ॾांहुं वधण जो वक़्तु अची वियो आहे। नेशनल सिक्योरिटी डायलॉग वक़्त जी अहम ज़रूरत आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो सिक्योरिटी डायलॉग खे ख़िताब। आर्मी चीफ चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत में छिकताइण जो अहम सबबु कश्मीर आहे। खिते में अमन लाइ कश्मीर मसइले जो पुरअमन हल ज़रूरी आहे। असांजे पाड़ेसरीअ खे कश्मीर जो मसइलो हल करणो पवंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि पारां इस्तीफ़ाउनि वारे मामले ते पीपल्स पार्टीअ जो जवाब खां पोइ PDM जो सरबराही इजलास सॾाइण ते इतफ़ाक़। ज़रियनि जो चवणु आहे त ॿिन्ही अॻवाननि जेल भरियो तहरीक समेत इताद जे मुस्तक़बिल ते ग़ौर कयो वियो। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त केरु गॾु हुजे या न, सियासी तहरीकूं रुकबियूं न आहिनि। जेकर कंहिं वटि जेल वञण जो हौसलो न आहे त सियासत छो थो करे। सिंध हुकूमत सामूंडी बेटनि ते शहर अॾण में रंडक बणियल आहे ऐं इजाज़त न ॾेई रही आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त 50 सालनि खां पोइ मुल्क में 2 नवां डेम ठही रहिया आहिनि। मास्टर प्लान न हुअण सबबु मुल्क जा वॾा शहर फैलिजी रहिया आहिनि। शहरनि तां ॿार घटाइण लाइ 2 नवां शहर बि ठाहे रहिया आहियूं। नया पाकिस्तान हाउसिंग स्कीम तहत 50 लख घरनि बाबति हदफ़ हासिल करे वठंदासीं। पंजाब, KPK ऐं बलोचिस्तान में हाउसिंग वारनि शोबनि में तेज़ीअ सां कमु हली रहियो आहे। सिंध हाई कोर्ट कुतामार मोहम्मद जी निगरानी न करण तां MPA फरियाल टालपुर समेत 2 ॼणनि जी असेंबली रुकनियत मुअत्तिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत कुतनि जे ॾाढण वारे वाक़िअनि बाबति दरख़्वास्तुनि ते लिखत में फ़ैसिलो जारी कंदे रते तेरे मां चूंडियल MPA फरियाल टालपुर ऐं जामशोरो मां चूंडियल MPA ज्ञानचंद इसराणीअ जी मेंबरशिप मुअत्तिल करण जो हुकुम ॾिनो। इलेक्शन कमीशन खे 2 मेंबरनि जी रुकनियत मुअत्तिल करण जी हिदायत। पीपल्स पार्टीअ पारां 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे शहादत जे ॾिहाड़े वारे तक़रीब रावलपिंडीअ में कोठाइण जो फ़ैसिलो। तक़रीब में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पार्टीअ जी मरकज़ी क़यादत शिरकत कंदी। जलसे बैदि पीपल्स पार्टीअ जे CEC जो बि इजलास थींदो। सेनेट जे चेयरमैन सादिक संजरानी ऐं क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर असद कैसर में मुलाक़ात। चूंड सुधारण लाइ जोड़ियल कमेटीअ जो नोटिफिकेशन अॼु जारी थियण जो इम्कान। सादिक संजरानीअ चयो आहे त अपोज़िशन जेके दस्तावेज़ तलब कया हुआ उहे फ़राहम करे छॾिया आहिनि। अदालत जेका डिमांड कंदी फ़राहम कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत पारां नेब कानून में तरमीम ते ग़ौर। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म 10 रुकनी सियासी कमेटी क़ाइमु करे छॾी। कमेटी चूंड सुधारण ऐं नेब तरमीम में कानून लाइ अपोज़िशन सां ॻाल्हियूं कंदी। नेब लाहौर नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ खे चौधरी शुगर मिल्स खां पोइ हिक ॿिए केस में बि 26 मार्च ते तलब करे वरितो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ मरियम नवाज़ खे नेब अॻियां पेश थियण जी हिदायत करे छॾी। मोरो में ग्रैंड हेल्थ अलाउंस ऐं IHS जे मुलाज़मनि जे मुतालबनि जी मञता लाइ OPD जो बाइकाट करे तालका अस्पताल मोरो मां एहतिजाजी मुज़ाहिरो करे मोरो प्रेस क्लब पहुता, जंहिंजी अॻवानी डॉक्टर शफ़क़त मेमण, डॉक्टर अब्दुल्ला ऐं ॿियनि कई, जंहिंजो चवणु हुयो त असां मुलाज़मनि खे कोरोना रिस्क अलाउंस समेत 4 महीननि खां पघारूं न आहिनि मिलियूं, जॾहिं त 2 सालनि खां इंक्रीमेंट अलाउंस समेत कंफर्म न कयो वियो आहे। जंहिं ते हुननि सिंध हुकूमत ऐं हेल्थ डिपार्टमेंट खां मुतालिबो कयो आहे त ISH जे मुलाज़मनि जा मुतालिबा पूरा करे खेनि इंसाफ़ करे रहियल पघारूं जारी कयूं वञनि। कराची पुलिस मेमण ॻोठ पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे मारियल नौजवान सजाद जोयो जे वारसनि मोरो क़ौमी शाहरात एम्बुलेंस में लाश रखे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻवानी नौजवान जी अमर मिसबात गौरी जन्नत, भाउ इम्तियाज़ अली जोयो ऐं ॿिया करे रहिया हुया। जंहिं ते हुननि जो चवणु हुयो त असांजे नौजवान खे बिना ॾोह जे पुलिस गिरफ़्तार करे तशदुद करे क़तल कयो आहे, जंहिंखे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणायो वियो आहे। जंहिं ते हुननि IG सिंध ऐं बस वारनि खां इंसाफ़ जो मुतालिबो कयो आहे। पडीदन टाउन में कुतनि जो आज़ार वधी वियो। टाउन इंतिज़ामिया समेत कंहिं बि नोटिस न वरितो। वार्ड नंबर 8 जे रहवासी काशिफ़ पुट अमीर हुसैन राजपर खे छितो कुतो ॾाढ़े वियो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।